रख रखो धरते रख पानी जो गिलास भी भरे आ अरे सब बड़ा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह खाओ सी खाओ बस बड़ा गरीब माण्हू गुज़ारो आहे जेको आहे उन्हनि बचायो आहे बिस्मिल्लाह खाओ खाओ उधर डाटी से उधर थे खाओ कमदार खाओ दाल की डाटी टेस्ट ले उधर थे हाँ हाँ बार सब खा गयो मैं कुदरे उधर थे छाड़ तो सही मैं कूता हां चावल तू खा ना दाल में कुड़े हां चावल तू खा वारे बेटी दे खा उधर ते वारे बेटी जन्नत भी चावल उधर ते बी प्लेट भरा जल्दी आओ वाह जो टेस्ट सो उधर थे वाह वाह भाई खैरा उतारो मुर्स परू है उतारो न्याणो कोन उनके बचो जिया ओए पोइंदा खाली रहे सो बडो आयो आ बारू खाल के गेलियो अचा था खा वाला थोड़ा गंज खाओ जल्दी चाओ कंजूस न थियो उधर ते जल्दी चाओ ओए बड़ा बाबा दुआ करो उधर ते तो माई जन्नत दे पियो को अल्लाह बिस्त नसीब करे उधर ते बाबा मौलू हाने हलो मामा खैर भली साईं भली हलो बाबा बिस्मिल्लाह बाबा जे तो कुड़े चा का वो पियो बाबा बस पहाने करना बिस्मिल्लाह बाबा बिस्मिल्लाह खुदा जी पैसे खुदा तो गरक करे इस डायण के हां सजो देगड़ो चट करे भई अरे पर के जो पीमो छा चक्कर आई छा हो छा पचाई थी छा गातिया मुके एडी खबर हो जान बगिरा पहिरो दई छड्या सा घट में घट असा जे ला बगिरा बचन ता जे के सिखाऊं आ पर डायण एड़ो कम कयो थस जो अची सजो देगड़ो चट कराए वई हली आ गाल बुध बिया तू घर में हुजी तोड़े न हुजी तालो हेडो सारो वडो बारा हंदी कर तो सबने खबर पे घर केर आई कोन भले तू घर में बैठी हुजो हां हाने तू छुटे इन डायण का पल्ला तो आ वठदस खबर पौंदस तो खाली खैरा ना है अग्या मां जन्नत या जन्नत दिस तो केड़ो हिसाब किताब थी वठास हां समझे छाती छाए बी हाने जा खणी अचा जेकॾे असां मथा को दुखियो वक्त आयो छा तव्हां असांजो साथ ॾींदव पंहिंजी जान खां वधीक तव्हांजो ख्याल कंदसि चवण आसान आहे निभाइण ॾाढो ॾुखियो आहे मां उन्हनि मंझां न आहियां जेकी कूड़ा वाइदा कंदा आहिनि
तव्हां मूंसां वाइदो ई न कयो, पोइ कूड़े ऐं सचरी खे ख़बर पवंदी। पर अॼु मां तोसां वचन थो कयां, जेकॾहिं मूंखे जबल सां मथो टकराइणो पियो तॾहिं पोइ ते न हटंदुसि। इहो तोसां रुस्तम ख़ान जो वाइदो आहे। अञा घणा ॾींहं इंतज़ार कराईंदे हाकिम ख़ान? असांजो रत टांडनि वांगुरु टहिके थो, ज़मीन टामो बणिजी चुकी आहे ऐं आसमान बाहि थो छॾे। इन हालत में असांजो हिकु पल बि सुकून सां नथो गुज़रे। मूसा ख़ान जो खजंदड़ हर साल असांजे सीने मथां मुंग थो ॾरे। असांजूं रातनि जूं निंडूं हराम थी वियूं आहिनि। एसी ताईं सुकून सां न रहंदासीं, एसी ताईं सुकून सां असांखे निंड कोन्हे थी। जेती साईं हिन हथियारनि मां निकिरंदड़ गोलियूं मूसा ख़ान जो सीनो पार कंदियूं। इन मूसा ख़ान ऐं कमाल ख़ान ने असांजा घणा हिसाब किताब रहियल आहिनि, पर मां जेको तव्हांखे जवार कमु चयो उन छा कयो? तव्हांजो कमु असांजे हथ जी मर्ज़ी आहे। हिकिड़े माटे सां कमु थी वेंदो, पर ख़ौफ़ हिकिड़ी ॻाल्हि जो आहे, जेकॾहिं रईस दिलावर ख़ान खे ख़बर पई त तुंहिंजी खल सां गॾु असांजी बि खल उटड़े छॾींदो। न जवार न, अदा वॾे जे ख़ौफ़ खां आऊं ख़ामोश थी न वेहंदुसि। मूंखे राणी हर हाल में घुर्जे। पोइ जॻह ॿुधाए हाकिम ख़ान, जॻह ॿुधाए त छोरीअ खे खंभे उते खणी अचूं। पहिरियों मूंखे शक हुयो तूं बेवकूफ़ आहीं, अॼु मूंखे पूरी पक थी विया त तो जहिड़ो वॾे में वॾो बेवकूफ़ ॿियो कोई कोन्हे। न हाकिम ख़ान न, जेकॾहिं अदा मजू जी भेट कंदव त तव्हांखे घणनि खां सियाणो नज़र। भुलियल आहीं जवार, भुलियल आहीं। 100 चरन में तुंहिंजे भाउ जी चिठी काफ़ी आहे। चिठी 100 चरन में हुजे या 1000 चरन में हाकिम ख़ान, तव्हां हिन ॻाल्हि खे छॾे ॾियो। तव्हांजो कमु थिए उहो बहितर न आहे। त पोइ वञो वञी ॻाणे खे कहिड़े बि तरीक़े सां वञी उनखे राज़ी कयो। जे ॻाणो राज़ी थियो न त पोइ सम्झो त मूसा ख़ान खां तव्हांजी ज़मीन बि आज़ाद थी वई। हाकिम ख़ान ॻाणो हिते आहे, ईअं सम्झ त असांजी मुठ में बंदि आहे, भॻो कोन थो वञे। सिर्फ़ मुठ मरोड़ण जी देरि आहे। सम्झ त ॻाणे जो साह वयो, पर उन खां पहिरियां ई असांखे मूसा ख़ान जहिड़े देव जी मुंडी मरोड़नी। जेकॾहिं तव्हांजी इहा ई मर्ज़ी आहे न त पोइ वञो वञी कुझु हमराह गॾु कयो, कुझु तव्हां माण्हू गॾु कयो, कुझु मां थो गॾु कयां। त पोइ सिज उभरण खां पहिरियों ई मूसा ख़ान जी ज़मीन तले ताईं मोर्चा क़ाइमु कयूं। पोइ ॾिसूं त कीअं थो मूसा ख़ान असांखां ज़मीन छॾाए। मूसा ख़ान जे माण्हुनि खे मोह ॾियण लाइ असां ॿ भाइरी काफ़ी आहियूं, पर पोइ बि कुझु हमराह गॾु कयूं था। सभ खां वॾो कमु आहे पुलिस खे मोह ॾियण जो, जेको ॿार तुंहिंजे मथां रखूं था। अदा वॾे खे चई DSP निसार अहमद खे राति ई इतला ॾेई छॾींदासीं, ऐं मूंखे पूरी उमेद आहे त DSP निसार अहमद असांजे कम में मुदाख़लत न कंदो। तव्हां चओ था, पर मूंखे नथो लॻे त बग़ैर खीसे गरम करण जे निसार ख़ान ईअं राज़ी थी वेंदो ऐं मूसा ख़ान पंहिंजी ज़मीन मथां कब्ज़ो छॾाइण लाइ तिजोरियुनि जा दरवाज़ा खोले छॾींदो। ऐं निसार ख़ान आहे वॾो पैसे जो पुटु, जंहिं बि घणा पैसा आछियसि उन अॻियां विकामिजी वेंदो। इन करे चवां थो रईस त इन बेपीरे खे ख़रीद करे छॾ। उन सां अदा वॾे जी ॻाल्हि ॿोल थियल आहे, तव्हां इन ॻाल्हि खां बेफ़िक्र थियो। वरी मां अदा वॾे खे चई DSP निसार अहमद खे फ़ोन कराए छॾियां थो। उहो बि तॾहिं जॾहिं वॾो रेस इन ॻाल्हि ते राज़ी थिए। अदा वॾे खे राज़ी करणु मुंहिंजो कमु आहे। जेकॾहिं रईस दिलावर ख़ान राज़ी थी वियो ऐं पुलिस पलिजी वई त मूसा ख़ान खे ॾींहं जा तारा असां ॾेखारींदासीं। जेकॾहिं इन मिरू मिसल इंसान खे भोलड़े वारो नाच न करायोसीं त असां जमाल ख़ान जा पुट न आहियूं। त पोइ वञ जबार,
वञी कुझु हमरा गॾु कर सम्झ त अदा वॾो भराज़ी थी वियो ऐं पुलिस बि पलिजी वई त पोइ सम्झ त हमरा तयार थी विया सुभाणे जो सिज निकिरण सां ई मूसा खान जूं वायूं पताल करे छॾींदासीं ऐं ॿुधाईंदासीं इन कुते खे त जन खे तूं पेरनि जी धूड़ सम्झंदो आहे अॼु उहा धूड़ तूफ़ानी रुख अख़्तियार करे चङनि भलनि जा पटका मिटी में मिलाए छॾिया त पोइ वञो वञी पंहिंजी पूरी तयारी कयो सुभाणे तव्हांजे बंदूकनि जे संग हणण जो टाइम अची वियो अथव बस घर पर जाएंगे हाणे मिड़ई कुझु वधो थियो हा बाबा साईं सच पुछो न अॼु मूंखे ॾाढी ख़ुशी थी मुलासे कॾहिं ख़बर आंदी अथमि त पोइ भक न कमाल बाबा अचर शहर में जंहिं घर में रहे तो उहा ॻोल्हा करे आया छा हाँ जी कमाल बाबा उते तोखे ईंदे वेंदे कंहिं ॾिसी त कोन वरितो एतिरो बेवकूफ़ न आहियां इहो त असां बि ॼाणूं था त तूं केतिरो दानाव आहीं सच था चओ पोदार बाबा सच था चओ बस बस तूं पंहिंजी ज़ुबान मूं अॻियां बंदि रख पोइ छा सलाह थिए कमाल खान सुबुह जो कार भुड़जी कड़कऊं था अचर जे घर मथां जेको बि हथ ईंदो उनखे मौत जी निंड सुम्हारींदासूं कमाल खान जेकॾहिं आचर हथ न अचे ऐं पाजी हथ थी वञे त उनखे बि गेले खणी अचो हिते पोइ मां ॿुधाईंदुसि आचर खे त मूसा खान जो वेर कारी हर ते पेर आहे कारी हर ते पेर जबार जबार कुरान जे सदके नमाज जाए अल्लाह जे सदके कुरान जे सदके वन वञी पंहिंजे पीउ मूसा खान खे चओ आईंदा हेॾे रुक कयईं त लाश थुनण पे न ईंदो त वन हा बाबा वञा थो अदा मजू बाबा मजू जबार मूंखे माफ़ कयो आहे तूं बि मूंखे माफ़ कर ॿुधाए मूसा खान खे तुंहिंजे साथ कब्ज़ करण वारो इज़राइल अची चुको आहे जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगी जो ख़ैर घुरे थो त हवेली में बंदि रहे जंहिं ॾींहुं हवेली खां ॿाहिरि निकिरी ज़मीन जो रुख कई न उहो संदसि ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हूंदो
बाहर सब हमरा तैयार बिठा है। वञो हीअर जो हीअर वञो, वञी आचर जे घर ते हला कयो। आचर सां गॾु जेको मिले घोटे छॾियो हुनखे, घोटे छॾियो। दुआ कर बाबा साईं, दुआ कर त आचर घर में मौजूद हुजे त जीअं उन कुत्ते जो लाश खणे अची तव्हांजे कदमनि में उछलायूं। जेकॾहिं आचर घर में न हूंदो त हुनजो पीउ ज़रूर हूंदो। उन पोड़े उठ खे गेले खणी था अचूं। मतलब त खाली हथनि वापस न अचिजो। जेकॾहिं उते कोई बि न मिले त वेही रहिजो। जेको बि ईंदो वञे उन्हनि जा लाश सुञाणप खां ॿाहिरि थी वञनि ऐं ख़बर पए असांजे दुश्मननि खे त मूसा ख़ान जो वेर कारीगर ते पेर आहे, कारीगर ते पेर। त पोइ अच मूंसां। रोकियो रोकियो, पंहिंजे कदमनि खे रोकियो बाबा, रोकियो। कदमनि खे रोकियो? कहिड़ी क़यामत पई अचे? क़यामत त अचे चुकी आहे बाबा, क़यामत अचे चुकी आहे। जुड़ियल न आसमान फाटो न ज़मीन ते ज़लज़लो आयो, इहा ई क़यामत अची वई। हाँ बोतार बाबा, हाँ क़यामत अची वई। कहिड़ी क़यामत चंद्रा? फाट पूरो बोतार साईं, रेस हाकिम खान सां गॾु रेस दिलावर खान जे सॼे ॻोठ जा समूरा माण्हू असांजी ज़मीन ते कब्ज़ो करे वेही रहिया आहिनि। जंहिं ॻाल्हि जो ख़ौफ़ हो उहो ई थियो। न मुजिब न, इन ॾींहं जो त इंतज़ार हो। कमाल खान, हाणे वक़्तु अची वियो आहे तुंहिंजी अकुल खे आज़माइण जो। बेफ़िक्र रहो बाबा साईं, बेफ़िक्र रहो। इन दुश्मन सां अहिड़ो था शर्तो कयां जो हू असांजी ज़मीन त छा, पर पंहिंजी ज़मीन ते निकिरण खां पहिरियों छिक भरंदा। न, हिन वक़्तु कदम जोश सां न होश सां करणो आहे। हाणे जेको बि कमु करणो आहे सोचे समझी करणो आहे। बाबा साईं, डीएसपी निसार खान कॾहिं कमु ईंदो? हिन वक़्त ताईं त असां हुन जा खीसा गरम कया आहिनि। हाणे वक़्तु अची वियो आहे त हू असांजे कमु अचे। कमाल खान, डीएसपी खे फोन लॻाए त हिते अचे ऐं पोइ अहिड़ो प्लान था तयारु कयूं, अहिड़ो प्लान था तयारु कयूं ऐं पोइ दिलावर खान जे ॻोठ ते हली अहिड़ो त वार था कयूं, अहिड़ो वार था कयूं जे हुन जूं 7 पीढ़ियूं यादि कनि त मूसा खान जो वेर कारीगर ते पेर आहे, कारीगर ते पेर। कम कसो थियो मोलू। हाकिम खान बगैर सोचे समझे वनी नाग जे बिल में थो थो आ। वॾा बाबा, जेको थी वणा वो थी गया, हुन को बंदोबस्त करो उधर ते। न मोलू न,